छोरीअ जे पीउ ऐं भाउ खे एतमाद में वठो, पोइ वञी कंहिं फ़ैसिले जी ॻाल्हि ते पहुचंदासीं, न त बाबा सुवाल ई पैदा नथो थिए। त पोइ तव्हां परू ऐं सालिया सां सलाह कयो, उन खां पोइ कंहिं सरदार खे ॾिसबो, छो जो न्याणी उन्हनि जी आहे। सालार आहे कुझु ॾींगो माण्हू, पंहिंजे हरकतुनि खां बाज़ न ईंदो। न दादा न, मां सम्झां थो त सालार में हाणे जुरत ई न आहे जो मूंॾा मेरीअ खे खणी ॾिसी सघे। ॿी कहिड़ी सितमगरी आहे चाचा? न्याणियुनि खे सीनी अज़ियतियूं भोगणियूं पवंदियूं आहिनि ऐं सॼी ज़िंदगी उहे न्याणियूं पंहिंजी ज़बान ॾंदनि जे हेठां ॾेई छॾींदियूं आहिनि। पंहिंजे सावरनि जे अॻियां कुझु बि न आहिनि कुझंदियूं। चाचा छा थिए थो तुंहिंजे रिश्ते में? हाँ, छा थिए तुंहिंजे रिश्ते में? भेण, सौट, मासात या घरवारी? ज़ुबान संभाले ॻाल्हाए परू, या सीना ज़ोरी आहे, छेड़ो आहे, ऐं हिन जो अंजाम ॾाढो बुरो निकिरंदो। जेकॾहिं तूं सदोरीअ खे वापसि आणे हीरो थी वे न, त मेरूअ जो संग पुटु तोखे ॾींदो रहियसि, सम्झी थो न? तुंहिंजो हथ हाणे मुंहिंजी अमानत आहे ऐं दुनिया जी का बि ताक़त हाणे तुंहिंजो हथ मूंखां धार नथी करे सघे। इहो सुल्तान जो तोसां वचन आहे, तो सुल्तान जो प्यार आहे, मोहब्बत आहे। हाणे तूं सुल्तान जो नंग आहीं। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।